मीरपुर माथेलो शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पैगाम खे आम करण लाइ शाह लतीफ़ शागिर्द सथ ज़िले घोटकीअ पारां मीरपुर माथेलो में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे सिंगार कबूल, ग़ुलाम सरवर अब्बासी, कामरेड कमाल महर, फ़कीर रमज़ान कलवर, अब्दुल हफ़ीज़ चन्नो, अली बख्श बोज़दार, गुल लुंड, दोस्त सुमरो, साथी सज्जाद, शकील महर, सज्जाद काज़ी ऐं ॿियनि चयो त शाह लतीफ़ जो पैगाम पूरे इंसान ज़ात लाइ रोशनी आहे। मज़हबी, नस्ली ऐं जिनसी मतभेद खां सवाइ हक़ीक़ी इश्क ते ॿधल आहे। संदसि मथां हुक्मरान धुर जे ज़ुल्मनि जो अता पिणु रहियो, पर हू हिकु सचे इनक़लाबी शाइर जीअं पंहिंजे धरतीअ जे मज़लूमनि जी हिमायत में लिखंदो रहियो। शाह लतीफ़ जी शाइरी हर दौर जी शाइरी आहे, सदाबहार शाइरी आहे ऐं हिन पंहिंजे दौर खां सवाइ सिंध जे शानदार माज़ीअ ते बि लिखियो आहे। शाह लतीफ़ जे शाइरीअ में जिते इंसानियत जो पैगाम आम कयो आहे, उते हिन तसौफ़ जो बि दर्स ॾिनो आहे। शाह साहब जो महवर सिंध जे रहणी कहणी, हितां जी सक़ाफ़त, हुबुल वतनी सां जज़्बो, अमुन, भाईचारो, मोहबत वारा दास्तान शाइरीअ जा मरकज़ रहिया। पाण सादगीअ वारी ज़िंदगी बसर कयाऊं, पुराणे हाला हवेलीअ खे छॾे भिट ते अची रहिया जिते पासे में किराड़ ढंढ मौजूदु हुई। रिवायतुनि जे वर्कनि में शाह लतीफ़ खे नंढपण खां इल्मु लुदनी हासिल हो। शाह साहब जी शाइरीअ जो मजमूओ शाह जो रिसालो आहे, जंहिंमें 30 सुर आहिनि, जंहिंमां सुर कल्याण जेको रब ताला जी वहदानियत ऐं उन जी साराह बयानु थियल आहे। उन्हनि वधीक चयो त शाह लतीफ़ अमुन, इतिहाद ऐं मोहबत जो पैगाम ॾिनो आहे, जंहिंजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे आम करण सां तरक़ी ऐं ख़ुशहाली ईंदी। उन्हनि वधीक चयो त शाह लतीफ़ जी शाइरी सहब ऐं रवादारीअ जो दर्स ॾिए थी। शाह लतीफ़ जो सॼी दुनिया लाइ प्यार जो पैगाम उत्साहींदड़ आहे। शाह लतीफ़ भिटाई जो पैगाम आफ़ाक़ी ऐं हर दौर सां तालुक़ु रखंदड़ आहे। इन करे असांजे तालीमी इदारनि में पढ़ंदड़ शागिर्दनि, उस्तादनि तोड़े समाज जे हर फ़र्द खे शाह साईंअ जी आफ़ाक़ी पैगाम जो मुतालियो करणु घुरिजे।